न्यूज़ सां गॾु आउं ग़ुलाम हुसैन ख़ासि के लिए अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते अॼु ॿिए ॾींहुं बि हैदराबाद रीजन में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ बुख हड़तालनि जो सिलसिलो जारी रहियो। हैदराबाद टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलयार, मटियारी, बदीन, सिजावल, ठट्टो, जामशुरो ऐं दादूअ समेत हैदराबाद रीजन जे समूरनि ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में सहाफ़ियुनि तरफ़ां एहतजाजी बुख हड़तालनि जो सिलसिलो जारी रहियो। हैदराबाद प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताली कैंप ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इक़बाल मल्हा, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सेक्रेटरी जनरल जयप्रकाश मोराणी ऐं ख़ज़ानची जानी ख़ासकली जे अॻवानी में बुख हड़ताल ॿिए ॾींहुं बि जारी रही। सहाफ़ी बुख हड़ताल ते मौजूदु रहिया। बुख हड़ताल दौरान हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इक़बाल मल्हा इबरत सां ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे ख़ज़ानची जानी ख़ासकेली ॻाल्हाईंदे चयो त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे निगरान हुकूमत अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। सखर पुलिस फौरी तौर ते उन्हनि खे गिरफ़्तार करे। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ 8 ॾींहंनि जी बुख हड़ताल जेका आहे शुरू थी चुकी आहे। अॼु हैदराबाद समेत मटियारी, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलयार, बदीन, ठट्टो समेत नंढनि वॾनि शहरनि जे प्रेस क्लब ते हीउ एहतिजाज जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल वारे वाक़े खे 45 ॾींहंनि खां वधीक अरसो गुज़री चुको आहे, पर अञा ताईं उहे क़ातिल जेके आहिनि कानून जे गिरफ़्त में न अची चुका आहिनि। छा क़ातिल हिन रियासत खां ॾाढा आहिनि, छा क़ातिल हिन हुकूमत खां ॾाढा आहिनि जेके उन्हनि जी गिरफ़्त में न अची सघिया आहिनि। जेकॾहिं क़ातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो त हिन जेको आहे अलामती बुख हड़ताल वारे मरहले खां पोइ लॉन्ग मार्च जो ऐलान कयो वेंदो ऐं हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सिंध जे सहाफ़ियुनि जा जेके क़दम हूंदा उहे कराची जे रोडनि ॾांहुं हूंदा ऐं CM हाउस तरफ़ उहो असांजो धरणो हयो वेंदो। अव्हांखे ॿुधायोसीं त सहाफ़ियुनि जी बुख हड़ताल जो सिलसिलो जारी आहे। इहो बुख हड़ताल जो सिलसिलो 8 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। हैदराबाद रीजन में जेको आहे समूरनि ज़िलनि में बुख हड़ताली कैंप ॿिए ॾींहं ते बि जारी रहियूं जेके 8 ॾींहंनि ताईं बरक़रार रहंदियूं। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जे गिरफ़्तारीअ लाइ इहो एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। साथी रिपोर्टर मुख़्तियार वके सां गॾु ग़ुलाम हुसैन ख़ासकली इबरत न्यूज़ हैदराबाद।